न्यू सईदाबाद वेझो बखर जमाली वटां जसकम आरेसर ग्रुप जे सवे कारकुननि 24 कलाकनि लाइ मेहराण हाईवे बंदि करण जो ऐलान कंदे धरणो हणी वेही रहिया आहिनि। सख़्त नारेबाज़ी कंदे रहिया आहिनि, जंहिं करे ॿिन्ही पासनि खां सवे गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। नारी तहरीक जे मरकज़ी अॻुवाण अला बचाई मलाह, अब्दुल शकूर जमाली, अशरफ जमाली, मोहम्मद जुमल लाखो ऐं ॿियनि एहतिजाजी धरणे खे ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया असांजे साह जी रॻ आहे, इन जे फुड़े फुड़े जी बचाव लाइ पंहिंजूं हयातियूं बि क़ुर्बान करे सघूं था। हिननि चयो त हमेशह जीअं पंजाब सिंध जो पाणी चोरी करे सरसब्ज़ थियणु चाहे थो, पर असां केनाल जी मनसूख़ी जो लेटर जारी थियण ताईं पंहिंजो एहतिजाज जारी रखंदासीं। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त बखर जमाली वटां GSM क़ौमी महाज़ आरेसर ग्रुप जे सवे कारकुननि मेहराण हाईवे बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि ट्रैक जे ॿिन्ही पासनि खां वॾे अंग में गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। सिंधु खातिर